जी दुश्मनी नाराजगी लखमीर खान सा है। तो पुत्र साईं तव्हांजी इजाज़त आहे? हाँ पुत्र बिल्कुल इजाज़त आहे। हाणे तो बस न बाबा साईं। ठीक है मां उन दे वेंदो ज़रूर अॻिते खटनी भाग। मेहरबानी बाबा साईं। सोट तुम्हारो कम किथे पुगो आहे? सोट कोशिश लगी पई आहे। आईजी साहब सां मिलिया आहियूं। पोइ चाचे वरियाम खे बि ॻोल्हियो, वॾी मुश्किल सां हथ आयो आहे। वीचारो बीमार आहे, हॉस्पिटल में एडमिट आहे। सोट चाचे वरियाम जी शादी तमामु ज़रूरी आहे। अलाह मिड़ई चङी कंदो। हाँ सोट अलाह चङी कंदो। भला ॻोठ कॾहिं हलंदे? सोट ॻोठ अञा न हलबो। पहिरीं मां पंहिंजी ज़िंदगी ऐं पंहिंजी सुञाणप ते कराए वठां, पोइ ॻोठ हलबो। पंहिंजे ॻोठ जी चीकी मिटीअ ते उघाड़ा पेर करे हलण लाइ मुंहिंजो हियां थो फाटे। पर पहिरीं हिते थोरो कम खे अॻु भरो कजे। हाँ सोट तमामु ज़रूरी आहे। हाँ सोट इहो तसवर बि मुंहिंजे लाइ तमामु वॾी ॻाल्हि आहे। पंहिंजी बनियुनि में, उन्हनि घिटियुनि में, पंहिंजे घर जे अङण में जिते मां रांदियूं खेॾियूं, जिते मूं डोड़ू पातियूं, उते उॾरी पहुचण ते दिलि थी चवे। पंहिंजे नंढपण जे साथियुनि सां मिलण लाइ एतिरी त सिक लॻल आहे जो पर छा कयां? वक़्त अचे इंशाअल्लाह ज़रूर ईंदो। हाँ सोट वो वक़्त ज़रूर ईंदो। वो हलबो, ज़रूर हलबो। अरे वाह जुआ अमजदा ज़मीन ॾिठई कीअं पियो भाई? बिल्कुलु बाबा साईं। सुहिणी सुहिणी ज़मीन ॾिसी दिलि बाग बाग थी वई आहे। मां हिन तरह जो वॾे में वॾो ज़मींदार आहियां। हिते मुंहिंजी बादशाही आहे। कीअं मुंशी? बिल्कुलु बाबा। हिते कंहिंजी कहिड़ी मजा आला जो तव्हां थींदो साण कोशिशि करे असां अंडा कढी हथ में न ॾेई छॾियूं। अमजद ईअं सम्झ त हीअ मुंहिंजी रियासत आहे। हिते उहो कुझु थींदो आहे जेको मां चाहींदो आहियां। ही जेके बि हिते तूं माण्हू ॾिठा न, इहे मुंहिंजे हुकुम जा ग़ुलाम आहिनि। मां जेकॾहिं ॾींहं खे राति चवां त मजाल आहे कंहिंखे जो ॾींहं खे ॾींहुं करे। पर बाबा इहा त ज़्यादती आहे। हिननि माण्हुनि खे बि उहे ई हक़ हासिल आहिनि जेके असांखे ऐं तव्हांखे। पोइ तव्हां हिननि खां नफ़रत छो था करियो? यार मूं तोखे ॿुधायो न त हीअ मुंहिंजी सल्तनत आहे। मां हितां जो बादशाह। बादशाही हमेशह रया जी मिड़ीअ ते लत ॾेई कबी आहे। पर बाबा हिननि ग़रीबनि ऐं सवाजड़नि ते बग़ैर ॾंडे जे बि बादशाही करे सघिजे थी। न अमजद ही ॾंडे में ई सिधा आहिनि। हुननि खे जेके थोरी बि ढर मिली वेंदी न त जिन खे तूं ग़रीब ऐं सबाजड़ा चईं थो न, इहे असांजे जिस्म जा लटा बि लाहे ॾींदा। इन जी हालत में ई सही आहे। काॾे हलियो वयो तूं वरी? बल्लू खे ॾिसण वियुसि त कम ते आयो आहे या कोन आयो आहे? हो आयो आहे कोन आयो आहे? हा साईं कमु करे पियो। हा अच पुटु हलो अचो। रमजान भत खा। भत? हाँ भत। मुझे लाए? हाँ तुझे ला। खावा? हाँ खा। तू ढाल गई, तू कौन नहीं आई? तो मुझे मन में खातो, तो मुझे मैं तो यार के बीमारी हूँ, तो मुझे मैं तो यार
मूंखे तव्हां खां सख़्त शिकायत आहे। शिकायत? साबी मां बदौलत ज़ारा बानो खां? जी हाँ। मां बदौलत ॼाणण चाहिनि था तव्हांखे असां खां कहिड़ी शिकायत आहे? शिकायत इहा आहे त तव्हां असांजे घर छो नथा अचो। मां त तव्हां सां मिलण केतिरा दफ़ा आई आहियां। इहो किथां जो इंसाफ़ चइबो? मां बदौलत मजबूर आहिनि। बिरादर मोहतरम शायदि हाल फ़िलहाली मुनासिब नथा सम्झनि। छो आफ्ताब, असां इन लाइक़ न आहियूं छा? ओ सितारा, तूं त हरू भरू हर ॻाल्हि खे सीरियस थी वठी। इहा ॻाल्हि न आहे। त पोइ आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे जो ज़ारा वारनि खे असांजे घर नथो वठी अची? बिरादर मोहतरम फरमाइनि था त असां तव्हांजे घर ईंदासीं, ज़रूरु ईंदासीं, पर तॾहिं ईंदासीं जॾहिं तव्हांजो ख़ूबसूरत ऐं नाज़ुक हथ पंहिंजे भाउ जे लाइ घुरण ईंदसि। हाय अल्लाह, शर्माए थी त वधीक ख़ूबसूरत थी लॻी। त पोइ भला नेठ कॾहिं ईंदव? छो भला तकड़ अथव छा? बिरादर मोहतरम काॾे भॻो कोन थो वञे। नेठ बि तव्हांजे घर ईंदासीं, न त ॿियो केॾां वेंदासीं? उफ़ो, तूं त ॻाल्हि मां ॻाल्हिड़ो ठाहे थी छॾी। चङो चङो उथाणे पंहिंजे घर चांहि का कॉफ़ी ठाहिया, अधु कलाक खां मथो ई खाई वई आहे। ओके बिरादर मोहतरम, मां बदौलत इजो थी सभु कुझु हाज़िर करे। चङो हाणे मां बदौलत वेह, कंहिंखे वञण जी ज़रूरत न आहे, हर शइ तयारु आहे। थैंक यू मदर मोहतरमा। बाय द वे, कहिड़ो डिस्कशन पियो हले? मदर मोहतरमा, असांजी थियण वारी भाभी खे असां खां शिकायत आहे त असां हुननि जे घर छो नथा वञूं। हा आंटी, ॾिसो न, मां त तव्हां वटि हर हफ़्ते थी अचां ऐं तव्हां असांजे घर अञा ताईं कोन आयो आहियो। ईंदासीं पुटु। दरअसल असां तव्हांखे ओचितो सरप्राइज़ ॾियणु था चाहियूं। हा आंटी, तव्हां असांजे घर ईंदव त मूंखे ऐं पप्पा खे दिली ख़ुशी थींदी। ईंदासीं, ज़रूरु ईंदासीं। मां तव्हांजे सरप्राइज़ लाइ मुंतज़िर रहंदसि। तव्हां अची विया? हा हा, अमजद कोन आयो? छो ख़ैर त आहे? मानी तयारु आहे, गरम गरम खाऊं आहे त सुठो। वाह अमजद, वाह वाह, तुंहिंजा भाॻ। बारीअ ते मुंहिंजो त करे इंतज़ारु कोन कयो अथई। अमजद जे भाॻनि में असांजो बि इंतज़ारु थी रहियो आहे। मुंहिंजे ख़्याल में त अमजद मूंखां वधीक ख़ुशि नसीब आहे। ज़ाहिर आहे, हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा नसीब आहिनि। पर मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ त लखमीर ख़ान पंहिंजा नसीब पाण ठाहींदो आहे। पर इहा अटल हक़ीक़त आहे त तव्हां पंहिंजा नसीब उहे ई ठाहींदा आहियो जेके कुदरत चाहींदी आहे। वाह 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 वाह, अॼु त ॾाढो ॻाल्हाई पई। हा त छो न ॻाल्हाईंदी? कॉलेज जी पढ़ियल आई, कॉलेज में ड्रामा कंदी आई। यादि अथई त मूं ई तोखे अवॉर्ड ॾिनो हुयो? हा, वाह सही वाह। दयालाल दीदार कीअं अचणु थियो? सरकार बाबू बीमार आहे, अधो मंठार हुनखे अस्पताल खणाए वियो आहे, सो तव्हांखे ॿुधाइण आयुसि। छा थियो आहे भेणे खे? सरकार झूनो मुड़ुसु आहे, हिक न बि छॾेसि ई नथी। हाणे त चढ़ण जो चाड़ो ई कोन्हेसि। पैसनि जो कोई ज़रूरत त कान्हे न? सरकार ज़रूरत पई त तव्हां ॾींदासीं, ॿियो काॾे ॾींदासीं। ठीकु आहे, तूं हाणे हल, अलाह ख़ैर कंदो। महिरबानी। सरकार जी बादशाही जो ख़ैर। अचु अचु कौड़ा, अचु अचु। सलाम। ख़ुशि आहे न? वे वे वे। दयालाल कीअं अचणु थियो? ख़ैर त आहे?
ख़ैर वरी कहिड़ो सरकार, उहो तव्हांखे तव्हांजो वाइदो यादि ॾियारणु आयो आहे। वरी कहिड़ो वाइदो? वाइदो विसरी वियो सरकार, इहो ई त ट्रैक्टर ऐं ज़मीन लिखी पढ़ी ॾींदो। अच्छा, चइबो त तोखे तुंहिंजी अमानत कोन मिली आहे? न सरकार, किथे मिली आहे? हाणे त इंतज़ार में राति जी निंड बि हराम थी वई। अच्छा जी सरकार। लिमो किथे आहे? न कंहिंजे ज़मीन बि कोन ॾिनी अथई? सरकार मुंशी वकील ॾे वियो पर वकील ॿाहिरि वियो। सरकार जी बादशाही जो ख़ैर। अच अच कौड़ा, अच अच। सलाम। खुश आहे न? वे वे वे। ॿिया लाल कीअं अचणु थियो? ख़ैर त आहे? ख़ैर वरी कहिड़ो सरकार, उहो तव्हांखे तव्हांजो वाइदो यादि ॾियारणु आयो आहे। वरी कहिड़ो वाइदो? वाइदो विसरी वियो सरकार, इहो ई त ट्रैक्टर ऐं ज़मीन लिखी पढ़ी ॾींदो। अच्छा, चइबो त तोखे तुंहिंजी अमानत कोन मिली आहे? न सरकार, किथे मिली आहे? हाणे त इंतज़ार में राति जी निंड बि हराम थी वई। अच्छा जी सरकार। लिमो किथे आहे? न कंहिंजे ज़मीन बि कोन ॾिनी अथई? सरकार मुंशी वकील ॾे वियो पर वकील ॿाहिरि वियल आहे, अॼु अची वेंदो। कौड़ा जी। तूं फिक्र न कर, तुंहिंजो कमु थी वेंदो। सुत थो थिए पियो, महिरबानी। महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे हिन में? मूंखे तोखे को मुफ़्त में त कोन ॾिनी आहे न बनी। जी हुकुम सरकार। ठीकु आहे, तूं हल भली। चङो सलामत। अजो मैदान साफ़ करण लाइ बेकरार हुए न? छा ख़्याल आहे? कौड़े खे ज़मीन सां ॾाढो प्यार आहे, हुन ज़मीन में हिनखे पूरो करे छॾ, जीअं ॿीहर वरी मूं वटि न अचे। समझी वियुसि सरकार। निसार केस से पास करने लख लख मुबारक हो जाने। खैर मुबारक, थैंक यू। निसार वो ॾींहुं यादि अथई जॾहिं सफ़ा दिलि शिकस्त थी पए ऐं सेसर में अपेयर थियण लाइ राज़ी कोन पियो थी, इम्तिहान में वेठे न पास थी विया आहिनि। बसि यार, अलाह पाक जा लख लख एहसान आहिनि, बाक़ी मां त कुझु बि न आहियां यार। सीए होशियारु माण्हू लाइ को मसइलो ई न आहे। हाणे त सॼी उमिरि ठठ ई ठठ थी वई। भला कहिड़ो डिपार्टमेंट ॾिनो अथनि? मुंहिंजी मेरिट ते मूंखे पुलिस डिपार्टमेंट ॾेई छॾियऊं। वाह, मज़ा थी वई। पर यार सुञाण पे औखी रखजांइ, ईअं न त वर्दी मिलण खां पोइ असांखे गिरफ़्तार करण अची। अरे न यार, तव्हां त मुंहिंजा जिगरी दोस्त आहियो। तव्हां सभिनी मुंहिंजी तमामु वॾी मदद कई आहे, उन लाइ मां तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। निसार इहो चई असांखे शर्मिंदो न कर यार। असां केरु थींदा आहियूं तुंहिंजी मदद करण वारा? असुल मदद रब पाक जी ज़ात कंदी आहे। बेशक बेशक, हुन जूं महिरबानियूं आहिनि। भला हाणे अॻिते छा प्रोग्राम आहे? फ़िलहाल त कुझु बि न, जेसि ताईं पोस्टिंग थिए। बहरहाल यार, हिकु दफ़ो ॿीहर लख लख मुबारक हुजनि। महिरबानी तव्हांजी दोस्त, महिरबानी। मुझे गरीबी मार जी एडो जुल्म न कर। तुझे हयाती जो बिछड़ो है रे सो। मुझे इजाजत दे तो मां पाने पी जो आखिरी दफो मुंह ॾिसी अचां। तारे वापस ॻाल्हि ॿुध, मां पंहिंजे ख़ानदान जा रस्म रवाज मटाए नथो सघां। तूं बख़ूबी वाक़ुफ़ आहीं त हिन हवेली में जेका औरत आई आहे उन हवेली खां ॿाहिरि क़दम न थियो आहे। मां त थी ॿुधाए छो तो बाबे मुंहिंजे विच में विछड़ो करी। मां बाबे जो मुंहुं ॾिसी यकदमि वापसि हली सॼी उमिरि पीउ जो बूत ॾिठो अथई, हाणे ॾिसी छा कंदीअ?
मरी वञण खां पोइ हीरा जवाहर कोन लॻी विया हूंदसि वॾो ठग मोह चङो आहे मोकल नंढे तो नंढे मुझे भाभे के घट वध न ॻाल्हाए हा अचु अचु तूं आई हूंदी पक मारीअ जी इजाज़त वठण त ॿुधाए बीह रहो माना अॼु मारी खे इजाज़त ॾियां न सुभाणे ये न कर कुछ तो खुदा जो खौफ कर पीए धीअ में जुदाई न कर कोड़न जी अखियूं त अञा बि कंहिंजे आसरे में खुलियूं पयूं आहिनि खुदा जो वास्तो ते मां न करे छॾी ऐं मुंहिंजी नह खे नव कोट हूंदा आहिनि जेकॾहिं पंहिंजी इज़त प्यारी थी त हली वञे था ये न हीरो मेड़ थई हिकिड़े कलाक लाइ मोकल मारी हिकिड़े कलाक लाइ तूं त हिकिड़े कलाक जे लाइ थी चई मां हिकिड़े सेकंड लाइ इजाज़त कोन ॾींदोमांसि ऐं खणी पंहिंजो मेरो रहो हा मथां मुंहिंजो बूट मेरो करे छॾियो थी हले ना भाभी के चइजे त मां तुंहिंजे पार ज़ंजीरनि में जकड़ियल आहियां ऐं इहो बि चइजे त मूं तोखे सभु कुझु बख़्शियो ऐं पाण बि मूंखे सभु कुझु बख़्शियो ऐं हाणे मुलाक़ात ॾींहुं क़यामत में थींदी हाणे ठहियो ही घर को आम घर कोन्हे को रईस लखमीर खान जी हवेली आहे ऐं हिते रोज नाड़ो न कर त कदुर लाइ हुजे हलो तूं त बीह रह हलो वेही रहो हल बाबा साईं मूंखे इहो ॾिसी सख़्तु अफ़सोस थो थिए त तव्हां अञा ताईं पुराणे ऐं फरसूदा रस्मनि में घेरियल आहियो तव्हांजी वॾेरप में का बि नवाण कोन आई आहे छा मतिलबु चवण छा थो चाहीं तूं बाबा साईं मुंहिंजो मतिलबु साफ़ आहे तव्हांखे मारवीअ खे हुनजे पीउ जो मुंहुं ॾिसण जी मोकल ॾियणु खपंदी हुई इन सां तव्हांजी हैसियत में कहिड़ो फ़र्क़ु अचे हा अच्छा त तूं मारवी जी पास ख़ातिरी करण आयो आहीं अमजद पंहिंजे कम सां कमु रख मुंहिंजे मामलनि में टंग अड़काइण जी कोशिशि न कर पर बाबा साईं तव्हां सोचो त सही जेकॾहिं तव्हां मारवीअ खे मोकल ॾियो आहे त हिन मां कहिड़ो आसमान किरी पवे आहे इहे औरतूं आहिनि इन जे क़ाबिल थोरी छूट ॾिबनि त मथे ते चढ़ी वेंदियूं पर बाबा साईं आख़िर औरतुनि वांगुरु कहिड़ो ॾोह कयो आहे तोरे ॾोह न आहे पुट तोरे ॾोह न आहे लंडन खां थी आयो तॾहिं मथो ख़राबु थी वियो थी मूं त सोचियो हो त तूं रोबदार ऐं गुस्सीलो वॾेरो थींदे पर तूं त पंहिंजे वॾड़नि जी रीतू रस्म जो दुश्मन निकिते बाबा साईं मां तव्हांखे कॾहिं थो चवां त तव्हां पंहिंजूं रीतूं ऐं रस्मूं बदिलाए छॾियो कौड़े खान खे मारायो बि तव्हां हुनजी धीउ खे तव्हां हुनजो मुंहुं बि कोन ॾिसणु ॾिनो इहो किथां जो इंसाफ़ आहे बाबा साईं कौड़े खान खे मुंहुं मारायो केरु थो चवे तूं त सफ़ा मुंहिंजे पोइ हथ थोई पइजी वियो आहीं हा ऐं हू बुज़ुर्ग हू चरियो बुज़ुर्ग तव्हां कातिल ऐं ज़ालिम चई रहियो हुयो ऐं तव्हां हुन ते उबतो लठियुनि जो वसकारो करे ॾिनो बाबा साईं मां इहो विसारे नथो सघां अमजद तूं मुंहिंजो पुट ऐं पुट बणिजी रहो पीउ बणजण जी कोशिशि न कर ऐं इहे सुवाल मूंखे न कंदो कर आखिर तू केतिरे वक़्तु मानी कोन खाईंदी आहे सच्ची वड़े मूंखे मारी ॻरी वई आहीं ॾिस ईअं न कर मानी ग्राहक तुंहिंजे पीउ जी वफ़ात जो असांखे बि ॾुख आहे मारवी मौत त हर हिक खे अचिणो आहे ऐं मारवी इहो बि सच आहे त मरी वेंदड़नि लाइ को मरी त न वेंदो आहे चरी मानी न खाईंदी त ॻरंदी ॻरी वेंदी मूंखे मानी कोन थी वणे मुंहिंजो त वात बि कड़ो लॻो पियो आहे मानीअ गभो खाईंदी त वात पाण ई सही थी वेंदो कीअं खावां मानी मूंसां हेॾो वॾो हाञो थियो मुंहिंजो दिलि बर्बाद मूंखां जुदा थियो ऐं पीउ जी मौत जो मुंहुं ॾिसण न सघंदी अञा मानी कयो मारी इहो ज़ुल्म सिर्फ़ु तोसां कोन थियो आहे इन ज़ुल्म जा पहाड़ असां ते बि टुटी चुका असांजा वॾड़ा बि तुंहिंजे मरो पीउ वांगुरु असांजी ओसीड़े में अखियूं खोलियूं वञी कबर में पिया त पोइ असांजी ज़िंदगी कहिड़े कम जी असां हक़नि खां सवाइ ज़िंदा न आहियूं छा लाइ थी जियूं असां
असांखे मारण खपे, असांखे मारण खपे। मारवी बस कर, न रो, असांजे ज़ख्मनि खे ताज़ो न कर। असांजा ज़ख्म जेकर उतली पिया त असां उन जो ताब सही कोन सघंदियूंसीं। ख़ुदा जो वास्तो अथई, बस कर मारवी, बस कर। अम्मी मूंखे तव्हां सां हिकु ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। हा पुट चओ। अम्मी मां सितारा सां शादी करणु चाहियां थो। चइबो त अञा तूं हिन ज़िद ते क़ाइमु आहे। आफ़ी, इहा छोकिरी कंहिं कारीगर जी ॾंगियल आहे। मां नथी चाहियां त इहो ज़हर तो ते बि अचे। मूं हुनखे दिलि जे अथाह गहराइनि सां चाहियो आहे। हू मुंहिंजे रग रग में समायल आहे। मां हुन खां सवाइ ज़िंदा रही न सघंदुसि। छा तव्हांखे इहो क़बूल आहे? नाफ़ी, ईअं न आहे चइबो। मरनि तुंहिंजा दुश्मन। मुंहिंजे अगरि तव्हां मूंखे ज़िंदा ऐं ख़ुशि ॾिसणु चाहियो था त पोइ तव्हांखे सितारा जे वालिद खां हुनजो संग मूं लाइ वठिणो पवंदो। आफ़ी, तूं सम्झे छो नथो? तुंहिंजे लाइ हिक खां हिकु सुठी छोकिरी मिली सघे थी। हरो भरो सितारा छो? मुंहिंजी अगरि अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ तव्हां अबूअ सां शादी छो कयो? आफ़ी, तुंहिंजे अबू ऐं मुंहिंजी ॻाल्हि अलॻि हुई। असां ॿिन्ही जे प्यार जुदाऊं हमवार हुयूं। जॾहिं त तव्हांजे मामले में ॻाल्हि उनजे उबतड़। रमी, आख़िर सितारा में अहिड़ी कहिड़ी ख़राबी आहे जो तव्हां हुनखे ठुकराए रहियूं आहियो? मां नथी चवां त सितारा ख़ुदा न ख़ास्ता का ख़राब छोकिरी आहे। बेशक उहा सुठी छोकिरी आहे, पर छा अम्मी? आफ़ताब, तूं सम्झण जी कोशिशि कर। नांगनि जे बिरनि में हथ विझणु सियाणे माण्हूअ जो कमु न आहे। तुंहिंजे लाइ ॿियूं सुठियूं छोकिरियूं खोड़। तूं ॿिए कंहिं हंधि बि चवंदे मां हा करण लाइ तयारु आहियां। मी न खपनि मूंखे उहे छोकिरियूं। मूंखे सिर्फ़ु सितारा घुरिजे बसि। पर अम्मी, आख़िर तव्हां इनकार छो पियो कयो जॾहिं सितारा तव्हांखे पसंदि आहे? आफ़ी, तूं ॿुधणु चाहीं थो न त ॿुध। कुझु ॾींहं अॻु तो ई त चयो सितारा रईस लखमी खान जे छोकिरे जे नाले थियल आहे। इहे रईस तमामु ॾिंगा ऐं ख़तरनाक माण्हू हूंदा आहिनि। हू तोखे सवलाईअ सां सितारा जो घोट थियणु न ॾींदो। ओहो अम्मी, हाणे इहो बि को मसइलो आहे। मां हिन रईस सां पाण ई फेस कंदुमि। नाफ़ी, तोखे रईस सां टकर खाइण जी का ज़रूरत न आहे। हिन जो मतिलबु तव्हां मुंहिंजे ख़ुशियुनि में ख़ुशि न आहियो। तव्हां यकीननि मूंखे सॼी ज़िंदगी भटकंदे ॾिसणु चाहियो थी। आफ़ी, तूं केॾो न ग़लति सोचणु लॻो आहीं। मां तुंहिंजे लाइ कीअं थी सोचे सघां? त पोइ मदर मोहतरमा, ब्रदर मोहतरम जी इहा ख़्वाहिश पूरी कयो न। सितारा साहिबा में मां बतौलत जी सुठी भाभी ऐं तव्हां हुज़ूर जी सुठी नुंहुं थियण जूं सभई ख़ूबियूं मौजूदु आहिनि। मुंहिंजे दिलि खे नाराज़ न कयो प्लीज़। मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, आईंदा तव्हांखां का बि शइ न घुरंदी। मुंहिंजी सिर्फ़ु हीअ ख़्वाहिश पूरी कयो प्लीज़। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां ॿिन्ही जी इहा मर्ज़ी आहे त पोइ मूंखे क़बूल आहे। पोइ पियो मुंहुं ॾिबो। Oh, thank you. You are really sweet, mother. मुबारकूं ब्रदर मोहतरम, मुबारकूं, लख लख मुबारकूं हुजनि। हाणे जल्दी सां मिठाई घुराए ऐं मुंहिंजो पास मिठो कराए, न त मां पतरस खे सख़्तु बुख लॻी आहे। खोड़ मिठाई। अचे मिठाई। ही छा आहे? मिठाई? हे त टॉफी आहे। हिनखे मिठाई बि चइबो आहे ऐं तो जहिड़ी सुञपुर जी शहज़ादी लाइ इहा मिठाई खोड़ आहे। ओ मदर मोहतरमा, ॾिसो था ब्रदर मोहतरम। अम्मा, मां त गंजान में फासी वई आहियां। अम्मा, मूंखे तो छो ॼणियो? ॼणी ताईं घुटो ॾेई छॾी हा त हीअं हया त न करे हा। बसि धीअ छा कयां? पहिरीं पंहिंजा पर आज़ादु करे वरी क़बर में पियो। तोखे मूंखे हितसाणण लाइ छॾे ॾियो। असांखे अहिड़े कहिड़े गुनाह जी सज़ा मिली आहे? मां कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां त ही बंदि वञी आज़ादु थी वञा। न धीअ न, इहो शरीफ़नि जो वणु न आहे। मुंहिंजे पटकनि खे टिको न लाज। अम्मा, इन्हनि ख़्यालनि त कोटनि अंदरि रहण ते मजबूर कयो आहे। न त हिन कोटनि जे घुटजंदड़ माहौल में केरु थो रही सघे।
बाबे तोखे दोहरापो ज़रूर ॾिनो हूंदो। मूं अभागियुनि जो आख़िरी दफ़ो ई मुंहुं ॾिठो। दसी धीअ, इहे सूर ई न पुछ। घर छॾण ताईं अखियूं ओसीड़े में खुलियूं पयूं हुयसि। तॾहिं आसरू पलजी वियसि। आस्ते आस्ते अखियूं ढुकंदी वियसि, कहिड़ो न नसीबनि में मारियो अचे। न थिए कि मूं नसीब थियसि अञा पुट खां ॾिसियो। इहो छा ते रोज़ राड़ो लातो अथव? हा ॼण कज़ियो ई हिन घर में थियो आहे। उथी मथे उथी उथी घर खणी मश्करी बणायो अथव। कोड़े जा हॾा बि ॻरी विया हूंदा त हिते अञा पोइ पथर पियो। तो असांखे का दिलि चाहे ॾिनी सा त ठहियो। बहितर असांजे सीने ते मुंहुं नथो ॾिए। मां तव्हांजो नौकर आहियां जो तव्हांखे दिलि जाए ॾियां? हा सॼो ॾींहुं खणी नाटक रचायो अथव। इहो नाटक न हुजे त टको बि न लहो। कहिड़ो छा मोह आहे, मथो ई खाजी वियो आहे। मुंहिंजो दिलि बि मरी वियो आहे। हाणे त मुंहिंजो नालो इज़त सां वठ। इज़त इज़त वारनि जी थींदी आहे। सुठो थियो मरी वियो। लालची ठग। हर रोज़ इहो लूर लूर कंदी असांजे घर में थी अची पंहिंजे घर में सुखो कोन थो अचई। कोड़ल जी रसा खां पोइ घर जूं भितियूं, घर जी हर शइ खाइण थी अचे। इन करे हिते हली ईंदी आहियां। धीअड़े सां सूर सलण तूं अर्ज़ थी सघिते आऊं कोन ईंदी। कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं पंहिंजी धीउ जो घर बचाइणो थी त हिते अचण वञण बंदि कर, न त वरी कीअं सम्झे थी। मुंहिंजी मारी खे कुझु न चइजां। कुझु न चइजां। कोन ईंदी। मुंहिंजी तौबा, मुंहिंजे अब्बा नाने जी बि तौबा। हल हल हल। तोखे इहो न चुगाए। तूं इहो ज़ुल्म थो करी। पकल घड़े खे वधीक न पचाए। अहिड़े घड़े खे मां लताड़ी भञंदो आहियां, सम्झी? माली तव्हां समझदार औरत आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त कंहिं बि शइ जी ज़्यादती ख़राबु हूंदी आहे। चाचा जी मौत खे हेतिरो अरसो गुज़री चुको आहे पर तव्हां अञा ताईं हुन ॾुख में गुम आहे। ईअं करण सां नुक़सानु तव्हांजो ई आहे। हर भलो सिहत विञाए वेंदो। पंहिंजो पाण सां दुश्मनी करणु को सुठो कमु कोन्हे। खिलो ॻाल्हायो, घुमो फिरो, अॻूणियूं समूरियूं ख़ुशियूं वापसि वराए अचो। मूं नसीबनि मारी जे नसीबनि में ख़ुशियूं किथे। मां त जाई सूरनि लाइ। ख़ुशियूं पाण खे ख़ुशि रखण लाइ जनम वठंदियूं आहिनि। तव्हां पाण खे ख़ुशि रखी त ॾिसो। ख़ुशियूं तव्हांजो पाण खे पीछो कंदियूं। ख़ुशियुनि ते ग़म ऐं दुख जो धुंध चढ़ी वञे त पोइ ख़ुशियुनि जो इन खां आजो थियणु मुश्किल थी पवंदो आहे। तव्हां इन्हनि ख़ुशियुनि तां इहो धुंध हटाइण जी कोशिशि करे त ॾिसो। इन्हनि ख़ुशियुनि तां ॾुखनि जो पाछो हटाए त ॾिसो ऐं पोइ ॾिसो त ख़ुशियूं केतिरियूं न दिलि फरेब आहिनि। न खपे मूंखे इहा ख़ुशी। कोन घुरिजे मूंखे सोन जे गिलास में ज़हर। कोन घुरिजे। मारी सच पुछो त मूंखे तव्हांजे पीउ जे क़त्ल थियण जो शदीद सदमो रसियो आहे पर लिखे जा लेख केरु थो मिटाए सघे। हाणे हिन ख़ौफ़नाक हक़ीक़त खे विसारे छॾियो। कीअं विसारियां? मुंहिंजो मासूम पीउ बेगुनाह क़त्ल थी वियो। अहिड़े ज़ुल्म खे विसारणु सुथरो कमु त कोन्हे। इन जो मूंखे बि ॾुख आहे पर हारियल खीर ते ॻोढ़ा ॻाइण अखियुनि जो ज़्यान आहे। पर मुंहिंजे अंदर में बाबे जे बेगुनाह मौत जी आंद मांद मतल आहे। इन आंद मांद खे कीअं ख़तमु कयो? दिलि थी चवे त पंहिंजो मथो फाड़े रखां। न हूंदसि न वरी हे ॾुख ॾिसूं। मूंखे बाबा मां इहा कतई उमेद कान हुई त तूं इहो बि करे सघे थो। छा मतिलबु? मुंहिंजो मतिलबु आहे त मां सोचे बि नथे सघियुसि त बाबा साईं यानी रईस लक्ष्मी ख़ान एॾो वॾो ज़ुल्म बि करे सघे थो। तो छा बाबे खे रईस क़त्ल करायो आहे? मूंखे अॻे ई शक हुयो पर हाणे पक थी। न ते को बि रद अमल ज़ाहिर न कजो। इहा हिन वक़्त जी ज़रूरत आहे। तुंहिंजो छा मतिलबु आहे त मां रईस जे ज़ुल्म जे घाणे में पिड़पी रहां? तुंहिंजे ज़ालिम पीउ जूं ज़्यादतीअ जी ज़ोरियूं सहंदी रहां? शायदि रईस औरत जे इंतकाम सां ना वाक़िफ़ आहे। औरत हिकु तलवार आहे
जेके रईस जहिड़े ज़ालिम मर्दनि जा ज़ुल्म छेरो ॾेई तेज़ कंदा आहिनि और हू इहो कोन ॼाणींदा आहिनि त इहा तलवार संदन कंध बि कपे सघे थी। मां बि सियाणा थियो, सम्झण जी कोशिशि करियो। मौत ॿिनि क़िस्मनि जो थींदो आहे। हिकु त कंहिंजी सिसी धड़ खां धार करणु ऐं ॿियो मौत थींदो आहे कंहिंखे ज़िंदा लाश बनाए छॾियो, यानी हुनजी सोचुनि ऐं नफ़्सियात जो खून करणु। ऐं इन लाइ कंहिं तेज़ धार जी न पर अकुल ऐं सोच जी ज़रूरत हूंदी आहे। जेको शख़्स पंहिंजे हथनि सां पंहिंजी धीउ जो खून करे सघे थो उन शख़्स लाइ इन ॿिन्ही मौतनि मां को बि मौत मौज़ू कोन्हे। अहिड़े शख़्स जे जिस्म जूं बूटियूं बूटियूं करे गोहनि में फिटी कयूं वञनि त जे इहे मिली वरी कंहिं नए रईस लक्ष्मी ख़ान खे जनम न ॾेई सघनि। हा, हूअं मूंखे कुझु शक हुया पर हाणे इहे शक यकीन जा रूप धारींदा पिया वञनि। उन्हनि शकनि मंझां हिकु शक महरू जी बेगुनाह मौत जो बि हो। अमजद तुंहिंजो पीउ छितो थी पियो आहे। उन मुंहिंजे पीउ ऐं तुंहिंजी मासूम भेण खे खाई छॾियो आहे। इहो नामुमकिन आहे, इहो नथो थी सघे। सुठो ॾाढो को ज़ोरावर नौजवान आहे। वो चवंदा आहिनि त औरत रुले त भुले, मर्द रुले त खुले। छॾीसि कुझु वक़्तु आज़ादु गुज़ारे, पोइ जे दिलि खटी थिए त खणी शादी कराए छॾिजांइ। अहिड़नि पढ़ियल लिखियल छोकिरनि जे लाइ मिटियूं खोड़। भला सुठ जहांगीर तव्हांखे लॻंदो कीअं आहे? मूं तोखे चयो न त मुंहिंजो पसंदीदा नौजवान आहे। मां हुनखे दिलि सां चाहींदो आहियां। त पोइ सुठ हा हा चओ, चुप छो थी वई? त पोइ सुठ जहांगीर खे तव्हां पंहिंजी फर्ज़ंदी में क़बूल कयो। हा छा बकवास थो करी? इहा बकवास न आहे। जहांगीर तव्हांजी निगरी खे चाहे थो। बकवास बंदि कर त काकड़ो न कढी छॾियां। तोखे जुरत कीअं थी हिन ॻाल्हि करण जी मूंसां? तव्हांखे पसंदि हुयो न खणो नालो मुंहिंजे साम्हूं। निकिरी वञ त गोली खणी आंडा न कढी छॾियां। आहे बाबा साईं, तो मुंहिंजे शान में गुस्ताखी कई आहे। शुक्र कर जो मुंहिंजे तॾे ते बीठो आहीं। आईंदा जेकॾहिं किथे नज़र अची वञे त गोली खणी उॾाए छॾींदोसीं, सम्झे? ख़ैर त आहे पुट, ॿियनि खे चिबाटण त आसान आहे पर पंहिंजे पेर ते लत अचे त कल्ह पवे। चवंदा आहिनि पकी ॿेर में हर को पियो छिंप हणे। सो पुट जहांगीर लाइ धीउ ज़ैब जी मिटी खणी आयोसि। पोइ बाबे छा चयो? पुट तो पाण ॾिठो केॾी न कावड़ में हो, जवाबु ॾेई छॾियईं। पर आख़िर छो चाचा साईं? पुट हुनजो ख़्यालु आहे त न्याणियुनि जी शादी पंहिंजो नक कपाइण बराबरि आहे ऐं न्याणा मिल्कियत जा दुश्मन हूंदा आहिनि। अच्छा त इहा ॻाल्हि आहे। बसि पुट, तुंहिंजो पीउ आहे, बाक़ी आहे ज़ोरावर। पाण त टे शादियूं कयूं वेठो आहे पर न्याणियुनि जी निड़ी ते लत ॾियूं बीठो आहे। न चाचा साईं, मुंहिंजी हिकु भेण त बेरहम वक़्त जे वाकर में लुड़ी वई पर मां पंहिंजी हिन भेण खे ईअं तबाह थियण कोन ॾींदुसि। मदर महात्मा हे सूट पाए हलां? आहे त ठीकु पर थोरो रंग फिटल अथसि। इन खां त जेको पाए वेठी आहियां इहो सुठो आहे। हू शैनिल वारो छो नथी पाए जेको रज़िया जे सालगिरह ते पातो हुई? ही था चओ? हा, ॾिस कहिड़ो न सुहिणो पियो लॻे। चओ त ठीकु पिया पर मदर मोहतरमा तव्हां कहिड़ा कपिड़ा पाए हलंदा?